मुमर छा कयो थे? चरिया ॾिसी बि अथो त बाबे वारनि जे लाइ मानी थी खणी वञा, पोइ बि पुछी थो। चरी हिकली न निकरंदी कर, मामी के साण करे पोइ निकरंदी कर। बघेड़ा आहिनि छा जो खाई वेंदा? न बघेड़ त कोन्हनि, पर चङो कोन थो लॻे। दादन तो लाइ त निकरंदी आहियां हेकली। मूं लाइ? हा न, अम्मा त अचे पई पर मां रोकियोमांसि। रस्तो त होॾां बि आहे बाबा वारनि ॾे वञण जो। भला तुंहिंजे ॿनिन न छा लाइ आयसि? अलाए। वरी पकाई? न सची। त अञा ताईं पुफी शबान जी थञ वठंदो आहीं छा? हिन उमिरि में ॻाल्हियूं जो अहिड़ी थो करी। ठीकु आहे, अॻिते न ईंदसि, ऐं जॾहिं न आयसि न त मुंहिंजे मुंहुं ॾिसण जे लाइ बि सिकंदे। पुफी ऐं कंवल घर में कोन्हनि छा? न, डॉक्टर ॾे वयूं आहिनि। छो? अम्मा खे ज़ुकाम हो। त पोइ मां हलां थी। भली तुंहिंजी मर्ज़ी। केॾो न पको ऐं खोरो आहीं दादन। छा में? वेहण जी सलाह त ठहियो, वञा थी त रोकी बि नथो। मुंहिंजी त दिलि चवंदी आहे त हमेशह जे लाइ हिन घर में रहां ऐं बाक़ी ज़िंदगी तोसां गॾु गुज़ारियां। पर शायदि इहो मुंहिंजे नसीबनि में ई न आहे। रोअण सां गुलाब मोटी ईंदो? न यार, पोइ रोअण वजायो आहे न अर्ज़ा। अदा मूंसां त ज़ुल्म थियो, मुंहिंजो अंदर फाकू फाकू थियो आहे। अरे अदा मां रोआं न त ॿियो खिलां? रोई रोई पंहिंजो नूर विञाए छॾींदे। न गुलाब मोटंदो न मोटणो ई आहे। अरे अदा तकरार हिकिड़नि जा ऐं लुटजी मां वयसि अदा। अरे अदा मुंहिंजो जवान पुटु गभरू बिरादरीअ जे तकरार जो मांगर मशगर काए वियो। अदा मुंहिंजो त जिगर हो, सहारो हो यार, पीरीअ जो त पाछो हुयो मुंहिंजो। छल बंध भॼन उन्हनि जा मूंसां त ज़ुल्म करे छॾियऊं। पिट न अर्ज़ा, लिखियो हो, लिखियो टरंदो नाहे। हथ जो लिखियो हो यार, बिरादरी जा झगड़ा न हुजनि हा त इहे थिए हा। न गुलाब मूंखां खसिजे हा, न मां बुख ई मरां हा। हर को पंहिंजे घर ख़ुशि वेठो आहे, मूंखां त यार केर बि पुछण न आयो। दुआ लाइ त सॼो ॻोठ आयो न अर्ज़ा। इहो त कंहिं बि न पुछियो, हेतिरा ॾींहं वेले ते वेठा हुआसीं। हर को पंहिंजे आज़ुर्तीअ में उलझल हो, को पुछण अचे बि त कीअं अचे। मुंहिंजी बुख ऐं बदहाली गुलाब खे। बस न रो अर्ज़ा, हौसलो कर। अरे अदा मां त यार ॻोठ छॾे हलियो वेंदुसि। अॻ में ॻोठ छॾी हां त सुठो न हुयो? बस अमूरे दाणो पाणी थियणो हो। हाणे त अदा मां जेरे ई मोल आहियां। जेकॾहिं को घर में अची मारींदो त कहिड़ो फर्क़ु पवंदो अदा? गुलाब त वियो हलियो न। इन बुख मरण खां ॻोठां निकितो भलो आहियां अदा। उते वरी केरु कमाए खाराईंदो? का न का मज़ूरी कबी, पिनी टुकुर खाईंदुसि, पर यार इन ॻोठ में न रहंदुसि। जेका तुंहिंजी मनशा अदा। हयाती केॾी बि कड़ी छो न हुजे, पर यार हूंदी त मिठी आहे न। बस मां सुभाणे ॻोठ छॾे वेंदुसि, बस वेंदुसि मां। जीअं सम्झ में अचे अर्ज़ू। यार सुलेमान,
मुते हिकिड़ी महिरबानी कर मूंखे हिकिड़ो गॾा गाॾो करे ॾे त सुभाणे मां निकितो हलियो वञा। हा सुभाणे बंदोबस्तु कबो गॾा गाॾे जो। वेठे वेठे केड़ा ओटार अची वई वरी आधी रात जो। मुमल याद अची वई सोराब ख्वाब ॾिठो अथम। ख्वाब? हा ॾिसां थी तू मुमल घरां निकती आ सोडल मारे विधी आ। अल्लाह खैर कंदो। छो निकरंदी है? छो मारी सोडल? चाचा तू सही तो चई। सोडल छो मारी तो मुमल के? हाँ छो मारी तो? सोडल थोड़ी मारी वा मुमल के। तो हाँ मारियो तो अब नहीं। मुमल जीअं हूंदे भी मुआला चाचा मुआला। पंहिंजी मलामत वरी असांजी कीचे में तो विझी। बार बार चवंदे मूंखे फिकाई थी थिए। तोखे इहा बि कान थी थिए त कंहिंजी ॿारियल बाह में सड़ी आ? तोखे ख़बर हूंदी चाचा। तोखे ॼण ख़बर ई न आहे। हा खून न थे हा त खून बहा पवे हा। हाणे वरी सेक आयो अथसि। चाचा चुप कर। चाचा तू भले कावड़ कर भले कावड़ कर। मां मुमल के खड़ी हुई तुस बेपार खुदकुशी कंदे जे ईअं कंदे त पोइ खणीस छो तो? चाची ओ मरण जी ॻाल्हि न कई। मुमल के खणी तन छॾे हलियो तुस। दिमाग ख़राब न कर आधी रात जो बेहुदा। चाचा ओ दोस्तन सां तय करे छॾियो आ। छा ॿुधाई? ओ त शफन शेर आहे शेर। वरी विझंदसि वधीक आजारनि में। मामी पंहिंजा पेरनि टांडनि ते पवंदा आहिनि त सेक महसूसु थींदो आहे, पर ॿिए खे टांडनि ते बीहारे बल्कि उछले छॾिबो आहे न त कहका न ईंदो आहे। पत्थर पराओ सूर पंहिंजा। जेकॾहिं आधी रात न हुजा त ॿुधाए हा मुद जी। हल वञी सुम्ह पंहिंजे कमरे में त किली न ठोके कलियुनि में। अधरा आई आहे ताननि जा टांडा छटण। हल ॾिसी छा थी रखे न टांडा तारनि ते। अने कहिड़ियूं किलियूं ठोकींदी आहे मामी ऐं टांडा ॾींदी आहे। तूं ईअं कोन ॿुधंदी तोखे सम्झणी पवंदी। आज करे सुमी रह मथो ख़राब થઈ जा धाणो। धाणो खे थी मेणा जे फुसड़ी। मां ओ मां जी अब्बा। चाय तैयार आ? ना अब्बा। छो अम्मा? जॾहिं या तो वारी दादली तैयार करे। अम्मा मां सवेर इन्हीअ करे उथियो आ त मूंखे शहर वञिणो आ ऐं उते वञी सरदार सां बि मिलणो आ। दादन माल फबाईंदो जो मां मोह सोढल जी झड़प हाथी हंधों न चुरे। दादन चाहे सरदार ने छो विंदे? तू भी संगत वठी मेहू काहीस। इहो दादन तो खां जोर आ छा? अम्मा ओ अम्मा मुझी मिठड़ी अम्मा गाल मत। दादन जे गोठ ते चढ़ाई करणी आ। चढ़ाई करण खां पोइ जो माल काइणो आ। माल सां गॾु न जा नंग बि खणणा आहिनि। पर अम्मा सरदार खे इतला ॾियण तमामु ज़रूरी आ।
समझंदी कर ॻाल्हि खे। ॻाल्हि त ॿुध पुट, हुननि इतला ॾेई तुंहिंजो माल काहियो छा जो तूं इतला ॾियणु ज़रूरी थो समझी? अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, हुन बि ॾिनो हूंदो इतला सरदार खे, पर मां ॿिनि ॻाल्हियुनि जे करे इतला ॾियणु ज़रूरी थो सम्झां। कहिड़ियूं? ॻोठ ते हमले, बाहि खणणु ऐं सोराब जी ज़मीन ते हर हलाइणो आहे। रेस जे कन ते इहा ॻाल्हि हुजे, मता ज़मानो आहे, सुभाणे मयार ॾेई विझे पोइ। तुंहिंजी मर्ज़ी पुट, पर बलवान पंहिंजी ॿाहीं तरंदा आहिनि। कहिड़ी क़िस्म जी मां आहे? पुट जो बि नथी सोचे, खेसि बशे हथ सां नी माराए। जे सही तो समझी त बि तुंहिंजी मर्ज़ी पुट। ट्रेक सरदार जी वठी करीस वार। हाय हाय, असांजो त भाणो ख़ाली थी वियो आहे। पर ख़ुदा करे ईअं थिए, मरे त मुंहिंजी जान छुटे। मुंहिंजी बि रब वटि इहा ई दां अथसि। मां घर खाली कंदो मां मां। वठ बा, आई थई चाहे। ॻाल्हि त ॿुध, तोखे मूं सवेर चांहि ठाहिण लाइ चयो, तो हाणे चांहि ठाही आहे? असर जो थी ठाहियां हा छा? मस त सिज उभरियो आहे। तो ॻाल्हायो छो? तो ॻाल्हायो छो? तोखे ॻाल्हाइण जी हिम्मत कीअं थी? तो ढल जे साम्हूं ज़बान थी खोले। हाँ? बस वाह हींअर छॾीस, चाहे पी वठ तोखे देर थी थिए। ए मूंखे हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, मल ज़ाती आईंद ईअं उभी थी ॻाल्हाई न, ज़बान काकड़े मों कढी कुतनि खे खाराए छॾी थो साए। जो त सोढल जी छड़प हाथी हंधो न जुरे, तूं छाई? छॾीस छॾीस, तूं चाहे पी पोइ अची मलड़ी कढास। हा कंधे झुकायूं मिसछिणी ॾिसां। चल चाहे क्या मां बस। मलड़ी छा? मलड़ी न, मोटी अची मौत थो ॾियांसि, मौत। समझे छा थी? नवाबती ने उबता सुबता त बाबा जे खून जे एब्से में आई आ। वञ बा वञ। ॻाल्हाए त थी, हाणे तूं बदू थी मुकाबलो करे, तूं बदू थी ॻाल्हाए। सवेरे त उठ, आई बाकी तने नौकराणी रही, तूं वीचारी रात जो उठी आया, आराम में खलल पइजा। बिला जाते शिकल खराब करे मोटियो आई। वो वरी केड़ो चोड़ियो चंद्रा आई फिथल में तेरे जेड़ो मजाक छल बगन सब आके वरी मजाक त भोग तो समझ। ए सरदार जी बेइज्जती ते दोसा कदे मुंड खराबा तो वरी पुछड़ी केड़ी सुठी हुंदई। ए बगन और बड़ छडी न दो जवांडे पीर लगे। आ पीरल सरदार चंदे लाए पाण वणो या इन बगन के मोकलियो। मां बाबा कोन वेंदो सा चंदे लाए। छो? जंहिंखे तो चवां सो तो मुंह वठे। इहा सही बेवाजिबी आ। मुंह बदरा गिचीअ मां वठई आ तॾहिं मञा ना। दिमाग खराब न कर बगन। माफ़ी किबला मिड़ई पीरल पाबोड़ीअ जी हींग पे कयम। बाकी मां तो फोड़ीअ लाइ वञा, जेको न ॾे त पतो ॾेई छॾियांसि। बगन जी सट बघड़ जो झट। सफ़ा कुछ न मिलियो छा? न किबला साईं, थोड़न माण्हुनि आसरो ॾिनो आ, बाक़ी ता चवनि असां वटि आहे ई कोन त ॾियूं छा? बगन जी सरदार। अरे फोड़ी न थी त पराडो कीअं ठहंदी? काफ़ी ॾींहंनि खां ख़राब बीठी आ। घबरायो न बाबल, हिन बगन हूंदे घबरायो था? एतरी फोड़ी गॾु करे तो ॾियांव जो इन पुराणे पराडो जे बजाय नई पराडो वठदऊ। अरे पोए वारो कर न, इन्हे डॉक्टर सतार ते लखो रख। लखो लखो? हाँ लखो, न त यको शहान गुमा घुरायस त ॾेस घुमरी। बगन जी सट बघड़ जो झट, लख जे बदिरां 2 लख तो रखा दे।
तॾहिं लखु कढी ॾींदो, न त पोइ बगल जी सट बगड़ जो झट। हाणे रस्ते ते आयो आहीं न पीरल खान पाॿोड़ी। वञ तूं फेरो ॾेई फोड़ी करे आ। हाज़ुर बाबल वयुसि ऐं मोटी आयुसि। वर नेक मर्दन फोड़ी गॾु कई हूंदी। जाम क़िबला, तव्हां जो रुगो वात ख़र्च लखें रुपया फोड़ी मिली त अञा बि न आहे। बाबा साईं पाण अस्पताल में मिले कीअं? हूं बि जेको पुछण आयो आहे सो बि इलाज लाइ वसार गंज ॾींदो वियो आहे। इलाज अलॻि, फोड़ी अलॻि, बंगले जो कमु अध में रुली विधो। कोन रहंदो क़िबला, हिकु त तकड़ करे सॼो बंगलो ड्राहे विधो। हाणे ड्राथो अथव त तकरारनि में फोड़ी माना सूथी जी रक़म, बंगले खां बि रक़म बची पवंदी। अॼु डॉक्टर इजाज़त ॾींदा, तूं फोड़ीअ सां लॻ त मां हिन दादन जो बिलो थो कयां। इहो बिलो मूं ते आहे, दादन छा आहे? ॾेढ ॾींहुं ज़ुकाम, मौला जो आशान। सरदार वरी कुझु थियो छा? हाँ सरदार। छा थियो? ट्रैक्टर वापसि थियो कोन त मथां वरी सोढल जो माल कायो वियो आहे दादन। छा? हाँ, सोढल संभरियल आहे तव्हां ॾे सलाह लाइ त दादन जे ॻोठ ते चढ़ाई कजे। हाणे इहो बि पुछे थो बेवकूफ़। वञी चवेसि त जेको मन में अचे उहो करे, बाक़ी मां वेठो आहियां। ठीकु आहे सरदार। दादन मतो आहे, ॾेढ ॾींहुं ज़ुकाम, मौला जो आशान। तूं वञ न, देर छो थो करी? सरदार सिधो सोढल ते थो वञे। अया चवीस त मूंखे दादन जी मुठी खपे। ठीकु आहे सरदार। हा, ॿिन्ही ॻोठनि जे विच ते टंगींदुसि त जीअं आयो वियो इबरत हासिल करे। ऐं जेकॾहिं दादन जो को माण्हू मुठी खणणु अचे त हुनजी मुठी बि न रहे। अदा हल जल्दी कर शमू। जी अदा। उत्तर वारे रस्ते खां फिरी खीर मोरी वारे रस्ते सां सिधो हली फकन वटि निकिर। आकाशो उते मुर्शिद हुब अली शाह आहे, उन खां मदद वठी संदसि ॻोठ में रहंदुसि। उते बि केसी ताईं रहंदे? जेसी ताईं हुब अली शाह सहारो ॾिनो तेसी ताईं। तकरार ख़तम थिया न त पोइ वापसि हलियो ईंदुसि। हाणे हल त सही अदा। जी अदा। अदा शमू जल्दी कर। आयो कारे था वञो? नथो ॿुधी छा? ॿुधाए। तो सायूं बाराम जे ॻोठ जाओ। न साईं। सोढल सां ग़लति बयानी। न क़ुरान जो कसम असीं साईं मुर्शिद हुब अली शाह फकन वारे जा मुरीद आहियूं। हुब अली शाह जा मुरीद आहियो? पर आयो त बाराम जे ॻोठ जा न। सच कर। अबा कसम थे मां जे थन जो, मां जे सदके माफ़ कर। असां मुर्शिद ते था वञूं। मां जो कसम नहीं मारे विधी।
मां जो कसम नहीं मारे थी, मां जी थन जो कसम ॾिनी। कहिड़ो बेगैरत नाफरमान पुट हूंदो जेको पंहिंजी मां जी थन न मल्हाए। मां जे सदके बख़्श कयो मां, मां जे थन जे सदके अॼु बख़्श कयो मां। मथे आया मथे मथे पहुचाया आहियां, छो त सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। हलो रोज तो बेरे आरो सिज, रोज तो बेरे आरो सिज। त छा है, सवेरे थी बचे त ठरी थी वने, जे देर थी बचे त दड़का। तू इंसाफ कर, त छा कयां? वक्त ते पचाए आंधी को मोहांडो अथई न, मटाए छडींदी सही मोहरन सा। तू छो आयो आशा कोने? मुमल छा मुमल? हले वने ता हलड़ी हल हाणे पक्का थी करे मुके ॾिसी। आई न्या पैका सवा कीअं चया? पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे